हेलो दोस्तों, मां तव्हांजो सिंधी भाऊ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी भाऊ यूट्यूब चैनल। कीअं हो तव्हां सभु? मज़े में आहियो न? पाण सभिनि सिंधी मथां त हूअं ई लाल साईं जी कृपा त लॻी रहंदी आहे। दोस्तों, जॾहिं बि हिकु नंढो ॿारु सिंधी परिवार में जनमु वठंदो आहे त उनखे अलॻि अलॻि धर्म जी वैराइटियूं ॾिसणु मिलंदियूं आहिनि। जीअं त चाची हंज में खणंदसि ऐं चवंदसि अलेले बेटा धन निरंकार चओ धन निरंकार। वरी फुफी हंज में खणंदसि त चवंदसि अरे रे बेटा सतनाम साखी। वरी मामी हंज में खणंदसि ऐं चवंदसि अरे रे बेटा जय साईंनाथ चओ जय साईंनाथ। ॿियो ॾाॾी हंज में खणंदसि त छा चवंदसि अरे रे बेटा गुरू बाबा चओ पुटु गुरू बाबा, तूं त मुंहिंजे पुटु आहीं न, गुरू जो ॾिनल पुटु आहीं। ऐं ॿार सोचंदो ही छा, मूंखे त भॻवान मोकिलियो चई करे कि मां तोखे हिकु सुठे धर्म सुठे परिवार सिंधी परिवार में थो मोकिलियां जेके झूलेलाल भॻवान जा पुॼारी आहिनि। पर हिते त केर बि झूलेलाल भॻवान जो नालो कोन थो वठे। सच थो चवां न, ज़रूरु वीचार कयो। दोस्तों, अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी यूट्यूब चैनल सिंधी भाऊ सब्सक्राइब न कई हुजे त ज़रूरु सब्सक्राइब करिजो। ऐं हाणे तव्हां मूंखे इंस्टाग्राम ते बि फॉलो करे था सघो। इंस्टाग्राम जो अकाउंट ID तव्हांखे बिल्कुलु स्क्रीन ते ॾिसणु मिलंदो। तंहिंखां पोइ ॾिसे थो त ठटे नगर जे ॿाहिरि पलेटा रही हिकु नीले घोड़े ते सवार थी महल जी तरफ़ अचे थो ऐं महल में अची वाड़ियुनि खां उनखे वठी पियो वञे। तेसि ताणी हिकु वाड़ी खे मन सिपाही उन वाड़ीअ खे छिक आई ऐं एतिरे में मिर्खशाह उथी वियो। त जीअं ई मिर्खशाह निंड मां उथियो ऐं थिर थिर शरीर डिॼणु लॻसि ऐं सोचणु लॻो त सुबुह थिए त हिन ॻाल्हि जो मां कंहिंखां नतीजो पुछां। सुबुह थींदे ई वज़ीर खे सॼी ॻाल्हि ॿुधाईंसि ऐं वज़ीर चयो अलीजा हे तव्हांजो वहम आहे, तव्हां हिंदुनि जी ॻाल्हि ॿुधी करे डिॼी रहिया आहियो। तव्हांखे भला कहिड़ो डपु, तव्हां त राजा आहियो। हुन पासे सभई हिंदू चेटीचंड जे ॾींहुं दरिया शाह जी पूॼा कंदे ॾिसनि था त गड़ 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 बिजलियूं पई कड़कनि, ज़ोर ज़ोर सां लहरूं छिड़क पई हणनि ऐं शंख ढोल सभु वॼणु लॻा। ऐं पोइ ॾिसनि था त हिकु नूरानी सूरत वारो पले ते सवार थी फ़रिश्तो उन्हनि जी तरफ़ पियो अचे। ऐं हीउ नज़ारो ॾिसी करे सभई हिंदू ख़ुशि थी विया। ख़ुशि थी करे छेॼियूं हणणु लॻा, पंजड़ा ॻाइणु लॻा, गीत ॻाइणु लॻा, अखा पलव कयूं ऐं सभिनि खे पूरो विश्वास अची वियो त असांजो देवता असां सां गॾु आहे। ऐं हिकु समय जी ॻाल्हि ते रतन राय ऐं माता जमुना वरुण देवता जो घोर तपस्या कई हुई। वरुण देवता उन्हनि खां प्रसन्न थी करे दर्शन ॾिनो ऐं चयो गुरु तव्हांखे छा वरदान खपे? ॿिन्हिनि वरदान घुरियो त साईं असांखे तव्हां जहिड़ो लाल खपे। हीअ ॻाल्हि ॿुधी करे वरुण देवता वरदान ॾिनो त मां पाण कुझु काल खां पोइ तव्हांजे घर जनमु वठंदसि। त हिन वरदान ऐं आकाशवाणी जे मूजिबि वरुण देवता रतन राय जे घर साल 1007 ॾींहुं शुक्रवार तारीख़ 23 मार्च जो जनमु वरितो। उन ॾींहुं सचपुच आकाश मां सभी देवी देवताऊं ऐं ब्रह्मा विष्णु महेश गुलनि जी वर्खा कई हुई। 6 ॾींहंनि खां पोइ छठी यानी नामकरण जे ॾींहुं हुन बालक जो नाम रखियो वियो उदय चंद। ऐं हीअ ॻाल्हि झटि ठठे पहुची वई ऐं ठठे पहुची त राजा खे त ख़बर पवणी हुई। राजा खे ख़बर पवंदे ई राजा हीअ ॻाल्हि ॿुधी करे हिंदुनि जे मुखीअ खे दरबार में सॾु कयो ऐं वरी हिंदुनि जे मुखी वॾी निमराई सां ख़बर ॾिनी त साईं आकाशवाणी जे मूजिबि असांजे मुरीद नसरपुर में जनमु वठी छॾियो आहे। हीअ ॻाल्हि ॿुधी वज़ीर मज़ाक उॾाईंदे चयो त मुखी साहिब भले न जनमु वठी छॾियो हुजे, आहे त बालक न, असांजो छा बिगाड़ंदो? वीचारो हिकु नंढो ॿारु जेको ॻाल्हाए न सघे हली न सघे उहो असांखे छा सेखारींदो? तव्हांखे त धर्म मटणो ई पवंदो। वज़ीर जी इहा ॻाल्हि ॿुधी मुखी साहिब निमाणाई सां चयो न हीअ तव्हांजी ॻाल्हि ग़लति आहे। असां ते दरिया शाह जी ॾाढी कृपा आहे ऐं वरी असां दरिया शाह ते इन जा सबूत बि ॾिठा आहिनि। तव्हांखे खपेव त तव्हां पाण वञी करे नसरपुर उन बालक सां मिली अची सघो था। इहा ॻाल्हि ॿुधी करे मिर्खशाह चयो मुखी साहिब जी ॻाल्हि सच आहे।
उन बालक जी कहिड़ी शक्तियूं आहिनि जेतिरो जल्द ख़बर पए उहो सुठो। त वज़ीर खे मिर्ख शाह आदेश ॾिनई त जेतिरो जल्दी थी सघे बिना वक़्तु विञाए नसरपुर लाइ तव्हां रवाना थियो। ऐं वरी वज़ीर पंहिंजे ॿिनि साथियुनि खां नसरपुर लाइ रवाना थिया। जीअं ई नसरपुर पहुता त ॾिठऊं रतन राय जे घर जे ॿाहिरि ॾाढी अचवञ लॻी पई आहे, चङी भीड़ लॻी पई आहे। ऐं जीअं पाण वज़ीर रतन राय जे घर वियो त ॾिठई रतन राय पाण आहे कान ऐं तंहिंजा संदसि ॿ पुट आहिनि। जीअं ई अंदरि विया त रतन राय जे ॿिन्हिनि पुट वज़ीर जी सुठी तरह आओ भगत कई ऐं वज़ीर पंहिंजी ॻाल्हि रखंदे चयो, ऐं जंहिं बालक चेटीचंड ॾींहुं जनमु वरितो आहे उन सां मिलण आयो आहियां, छा मूंखे तव्हां उनजो दीदार कराईंदव? वज़ीर साहिब जी हीअ ॻाल्हि ॿुधी करे ॿई बालक वञी करे हुन नंढे ॿार खे वठी करे वज़ीर जे हंज में ॾिनऊं। ऐं वरी वज़ीर गॾो गॾु हिकु गुल खणी आयो जंहिंमें ॾाढो तमामु तेज़ ज़हर भरियलु हुयो। उहो ज़हर हुन बालक खे सुङाइण जी कोशिशि कई, पर थियो छा, वरी साईंअ जो चमत्कार। जीअं ई हुन गुल सुॻाइण जी कोशिशि कई त गुल वियो उॾामी ॿिए पासे ऐं ही ॾिसी करे वज़ीर ऐं संदसि ॿई साथी बि वाइड़ा थी पिया ऐं पोइ ॾिसनि था त साईंअ जा अलॻि अलॻि रूप जा नज़ारा। इहो ॾिसी वज़ीर पंहिंजे साथियुनि सां ठटे नगर मोटी वियो। ठटे नगर पहुची करे इहा ख़बर मिर्ख शाह खे ॾिनई त मिर्ख शाह इहा ॻाल्हि ॿुधी करे ऊंधो ई वज़ीर मथां कावड़ कयईं कि हे छा थो चई वज़ीर, ही का ॻाल्हि आहे? मां तोखे हिन लाइ मोकिलियो हुयो, मां तोखे 8 ॾींहंनि जो वक़्तु ॾियां थो, तूं कीअं बि करे हुन बालक खे पंहिंजे दरबार में खणी अच, न त तूं पंहिंजे वज़ीर खां उहिदो विञाए वेंदे। हीअ ॻाल्हि ॿुधी बिना कुझु चए वज़ीर दरबार मां हली वियो। दरबार मां वञी करे घर पहुतो त संदसि ज़ाल पुछेसि थी, भई ही छा थियो, अॼु तव्हांजो दिलो मुंहुं लटकियो छो पियो अथव, छो एॾा उदास लॻा पिया? या अल्लाह, ही छा तव्हांजी अखियुनि में गोरा? खैर त आहे? खैर ई त न आहे, सम्झ में ई नथो अचे त करियां त छा करियां। बादशाह सलामत, ज़िद्दी ऐं मगरूर आहे त ज़ालिम बि, ऐं रतन राय जो लाल सभु चवनि था इलाही नूर आहे, पोइ छो न असीं बि हली उन झूलेलाल जी ओट वठूं। तूं सही थी चई नूर, रतन राय जो ओडेरो लाल गुमराहनि खे सही राह ॾेखारींदो आहे। असांजो मिर्ख बादशाह बि गुमराह थी वियो आहे, उनखे बि राह झूलेलाल ई ॾेखारींदो। ओडेरो लाल असांजी आख़िरी उम्मीद उहा ई आहे। हल नंगी नंगपाल उडेरा लाल गुमराह मिर्ख बादशाह खे पंहिंजो दीदार कराए तिल्स्म जे अंधकार खां छुटकारो बख़्शो ऐं अमन व अमान जी राह ते आणियो मुंहिंजा साईं। हा साईं, एतिरी महर करियो। असां तमाम जल्द मिल्ख बादशाह सां मिली करे खेसि सम्झाईंदासीं ऐं हुनखे सच जी राह ॾेखारींदासीं। ऐं इहे ई समाचार वरी मिर्ख बादशाह खे वञी पहुता। हीअ सभु ॻाल्हियूं ॿुधी करे मिर्ख बादशाह अची कावड़जी वियो, सॼो आग बबूलो थी वियो। पोइ अॻे छा थियो उहो त तव्हांखे मिलंदो नेक्स्ट एपिसोड में। त हीअ वीडियो तव्हां ज़रूरु ॾिसजो, लाइक कजो, शेयर कजो, कमेंट कजो, सब्सक्राइब करणु न भुलिजो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। जय झूलेलाल।